सिंध जी मईशत जो वॾो दारोमदार ज़राअत ते आहे ऐं हारी जी खुशहाली सां ई सूबे जी तरक़ी जुड़ियल आहे। गुज़िरियल अरसे दौरान सिंध हुकूमत ज़रई शोबे खे मज़बूत बणाइण, आबाद करण जा ख़र्च घटाइण ऐं जदीद ज़राअत खे हथी ॾियण लाइ केतिरा ई अहम क़दम खंया आहिनि। अचो त उन्हनि ते नज़र विझूं। नंढनि आबादगारनि जी माली सहायता लाइ बेनज़ीर हारी कार्ड मुतारिफ़ करायो वियो आहे, जंहिं तहत भाण जी ख़रीदारी लाइ सिधी माली इमदाद ॾिनी वई आहे। सिंध हुकूमत कणक जी आबादगारनि लाइ इमदादी प्रोग्राम जी शुरूआत कई आहे। हिन प्रोग्राम वसीले 3 लख खां वधीक हारी कार्ड जारी कया विया। उन सां गॾु नंढनि हारियुनि लाइ डीज़ल ते सब्सिडी पिणु फ़राहम कई वई आहे, जंहिंसां पोखीअ जा ख़र्च घटाइण में मदद मिलंदी। सिंध हुकूमत सिंध वाटर एंड एग्रीकल्चर ट्रांसफॉर्मेशन प्रोजेक्ट ज़रिए 23 ज़िलनि में 60 क्लाइमेट बिज़नेस फील्ड स्कूल्स क़ाइमु कया। सिंध हुकूमत जदीद ज़राअत खे हथी ॾियण लाइ कारपोरेट फार्मिंग जे शुरूआत कई, जिते जदीद ज़रई मशीनरी, स्मार्ट फार्मिंग ऐं जदीद टेक्नोलॉजी ज़रिए फ़ी एकड़ पैदावार वधाइण ते ध्यानु ॾिनो वञे थो। मौसमियाती तब्दीलियुनि जे चैलेंजिस खे नज़र में रखंदे खैरपुर, थरपारकर ऐं उमरकोट में बायोसालीन एग्रीकल्चर जा मनसूबा शुरू कया विया, जिन जो मक़सदु लूणियाठ वारी ज़मीन खे आबाद करणु ऐं मौसमी हालतुनि सां हमांग फ़सलनि खे फ़रोग़ ॾियणु आहे। पाणीअ जी बचत लाइ वाटर कोर्सिस जी बहितरी, आपाशी निज़ाम खे जदीद बणाइण ऐं पाणीअ जे ज़ाया थियण खे घटाइण लाइ मुख़्तलिफ़ मनसूबा पिणु जारी आहिनि। ॿिए तरफ़ सिंध सीड कारपोरेशन खे फ़ाल बणाए घटि क़ीमत ते मयारी सरकारी बिज फ़राहम करण ते ध्यानु ॾिनो वञियो आहे, जॾहिं त ज़रई ज़मीनुनि जी जियोम मैपिंग ऐं GPS सर्वे ज़रिए सब्सिडी ऐं ॿियनि सहूलियतुनि जी विर्छ खे वधीक शफ़ाफ़ ऐं दुरुस्त बणाइण लाइ डिजिटल निज़ाम मुतारिफ़ करायो वियो आहे। उहे क़दम जदीद, पाईदार ऐं हारी दोस्त ज़राअत ॾांहुं हिकु अहम अॻभराई तौरु ॾिठा वञनि था। जेकॾहिं उहे मनसूबा साॻी रफ़्तार सां जारी रहिया त न रुॻो ज़रई पैदावार में वाधि मुमकिन थींदी, पर सिंध जे लखें आबादगारनि जी मुआशी हालत बि वधीक बहितर बणिजी सघे थी।